पूरा जरी वाला सूट है, तो झिझक मुझक वाले। ये देखो यहाँ पर भी है। जी शॉप आहे तेरी, ये सब पंहिंजो इंडियन शयूं रखियल आहिनि। ये असांजो रक्षा ट्रकूं त मुंहिंजे घर में बि रखियल आहिनि, पर ये सॼी हिते सॼा हिते इंडिया जा कपिड़ा आहिनि जेतिरा बि नज़र अचनि पिया पूरी शॉप ते। पर ये एक्सपेंसिव आहिनि, ॿाहिरां खां था अचनि न, इहे थोरा एक्सपेंसिव आहिनि, पर सुठा कलरफुल आहिनि। हिते जा माण्हू वठनि था ॾिसो। अच्छा मूंखे जेको पंहिंजो वधीक जेको सभिनि खां वणंदो आहे, नज़र जो तव्हांखे ॾेखारे वठां कोन थी, इहे थोरो एक्सपेंसिव हूंदो आहे। मूंखे जेको देॻड़ियुनि जो सेट जेको आहे न, मूंखे जेको वणंदो आहे न, उहो हीअ आहे। हीअ डिज़ाइन सिर्फ़ु हीअ डिज़ाइन, हीअ मूंखे तमामु घणो वणंदो आहे। पर हीअ थोरो महांगो हूंदो आहे, स्टील जो आहे न पूरो, ऐं डिज़ाइन में बि आहे, त हीअ डिफरेंट प्राइज़ आहे। हाणे हीअ जेको आहे इन में सत पीस कीअं, मतिलबु जेके ढकनि उन्हनि जा, उनजे केप सां गॾु 7 पीस हूंदा आहिनि। त हीअ ॾिसो 30 जो आहे, मतिलबु तक़रीबन 30,000 जो थी वियो। हीअ पंहिंजो 35 जो आहे। पैसनि सां पाण हणंदा रहिजो। ही देॻड़ी वग़ैरह आहिनि, पर हीअ मूंखे एॾियूं ख़ासि न आहिनि वणंदियूं, ऐं हालांकि सुठियूं सस्तियूं आहिनि, पर इहे मूंखे एतिरियूं न आहिनि वणंदियूं। खीर लाइ सही आहे, माण्हू खीर वग़ैरह गरम करे हिन में, लेकिन हूअ न, हीअ सभु डिनर सेट वग़ैरह आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। मां तव्हां सभु बिल्कुलु ठीकु आहियां। जी त अॼु मूंखे थोरी नंढड़ी ग्रोसरी करणी हुई, त मां लास्ट टाइम आई हुअसि हिते, त मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त मूंखे डिनर सेट वठिणो आहे। मां उन टाइम त न वरितो। अॼु मुंहिंजो इरादो आहे डिनर सेट वठण जो, पर लास्ट टाइम जेको आई हुअसि एतिरी सुठी प्रमोशन लॻल हुई पंहिंजो डिफरेंट शयुनि ते। सिर्फ़ु ग्रोसरी जी शयूं सस्तियूं कोन हुयूं, हिते ॿियूं इलाही सारियूं शयूं सस्तियूं हुयूं। पंहिंजो थाम वग़ैरह जे थिया, किचन जो सामान वग़ैरह थियो, उन खां ॿियूं इलाही सारियूं शयूं थियूं, कपिड़ा वग़ैरह थिया, हिते हर शइ मिलंदी आहे। त ॼण वरी आई हुअसि, त मुंहिंजो दिलि हो त मां रिकॉर्ड करे तव्हांखे बि ॾेखारियां, तव्हांखे प्राइस बि ॾेखारियां। त हिते रमज़ान में हिते इहो ॾाढो सुठो हूंदो आहे त हिते शयूं जेके आहिनि पंहिंजो जेतिरो थी सघे घटि में घटि करे छॾींदा आहिनि, ताकी हर को माण्हू वठी सघे ऐं पंहिंजो रमज़ान सुठे नमूने पंहिंजो गुज़ारे सघे, इंजॉय करे सघे। सो खणो तव्हांखे प्राइस बि ॿुधाईंदी रहंदसि ऐं पंहिंजो शयूं बि ॾेखारियां थी। तव्हां बि अचो, ग्रोसरी कोन थी ॾेखारियां, बोर कोन कंदसि तव्हांखे, जे तव्हांखे डिफरेंट शयूं थी ॾेखारियां। जी जॻह जेकी आहे न, की सुख सालमिया चवंदा आहिनि, इहे पूरो अंदरि मॉल आहे। हिते कपिड़ा मिलंदा आहिनि, हर तरह जी शॉपिंग वग़ैरह करे सघो था। शूज़ वग़ैरह वठो, कपिड़ा वठो, किचन जो सामान वठो, ऐं उनमें पंहिंजो सिटी सेंटर आहे जितां असीं ग्रोसरी वग़ैरह कंदा आहियूं। त बसि असीं वञूं पिया, सो वेदर सुठो लॻो पियो, अञा गर्मी न सी। जिते असां वटि 4 ॾींहं जी मोकिलियूं आहिनि हिते, त इन जे लाइ आउं पंहिंजो माइक पाए आई आहियां। मुंहिंजो मथां अंदरि रश वग़ैरह हुजे, मूंखे रड़ियूं वाका न करणा पवनि, इन लाइ मुंहिंजो आस्ते ॻाल्हाईंदसि ऐं माइक पाए आई आहियां, ताकी तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे ऐं आउं पंहिंजो हरू भरू गलो न फाड़ियां पंहिंजो। हीअ सभु हिते ॿारनि जा नाइट सूट वग़ैरह रखियल आहिनि। ख़ैर मूं कॾहिं वरिता कोन ईंदा, हस्बैंड वठण ई कोन ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त पंहिंजो हिकु धोपे में ख़राबु थी वेंदा, त हिकु बार वॉश कंदासीं में रुआ निकिरी ईंदा। जीअं हीअ सिटी सेंटर जिते असीं ग्रोसरी वग़ैरह करणु आया आहियूं। लास्ट टाइम उते जी तव्हांखे ॾेखारी हुई, ऐं लास्ट ईयर मूं तव्हांखे पंहिंजो लुलू जी ॾेखारी हुई। सो ख़ैर हीअ सभु हिते हीअ खदामा जा कपिड़ा आहिनि, जेके ॾिसो ॿिए तरह जा, जेके खदामा हूंदियूं आहिनि नंढियूं अर्बन जूं, उहे पाईंदियूं आहिनि, तरह जी ड्रेसिंग कंदियूं आहिनि। हिते रमज़ान जे करे एतिरी सुठी प्रमोशन लॻल हूंदी आहे हिते, हर शइ जे मथां, जो मतिलबु कपिड़ा वग़ैरह हुजनि, शयूं हुजनि। मां तव्हांखे थोरो ॾेखारियां थी, पोइ तव्हांखे अंदरि तिरी ॾेखारियां। हाणे हीअ ॾिसो न, अधु प्राइज़ आहे। हीअ 17 जी हुई, 10 जी शर्ट आहे। मुंहिंजा कपिड़ा सुठा हूंदा आहिनि। मां ज़ैदी हमज़ा जे लाइ वरिता, मुंहिंजे हस्बैंड जा शर्ट्स वग़ैरह वठंदा आहिनि। हिते जा कपिड़ा इलाही सुठा हूंदा आहिनि, लिखियो आहे न 50% ऑफ। पाण वटि रमज़ान में शयूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि, डबल करे छॾींदा आहिनि, ऐं हिते अधु करे छॾींदा आहिनि। इहो सुठो आहे, मतिलबु अरबी कंट्रीज़ आहिनि न, ऐं बल्कि मुस्लिम कंट्री, पंहिंजे पाकिस्तान पहिरियों सॼो कंप्लीट मुस्लिम कंट्री आहे, त मुस्लिम कंट्री में हुअणु खपे, त ताकी हर को माण्हू हर का शइ वठी सघे, कंहिंखे ॾुखियाई न थिए। त हिते इहो सुठो आहे, हर शइ तव्हांखे पंहिंजो अधु प्राइस ते मिली वेंदी। ऐं घणा माण्हू त पूरो वेट करे इन टाइम में वठंदा आहिनि इलाही सारियूं शयूं, ताकी पंहिंजो सुठनि पैसनि में मिली वञनि। सो ख़ैर हिते ओपन एरिया आहे, अंदरि तव्हांखे ॾेखारियां थी। हाणे हेठि पंहिंजो इलाही सामान आहे, ग्रोसरी वग़ैरह जो सामान पियो आहे हिते, ऐं अंदरि ॿियो सामान बि ॾेखारियां। आप जा रहे हो? मैं भी देखूं। अच्छा चलो, मूंखे त कुझु वठिणो हुयो, छो की मूं वरितो कोन, सोचियो त चेक कयूं था, अञा पियो आहे कोन पियो आहे।
जी ही हो ही मां ॾिसी वई हुअसि, हिन जो साइज़ बि सुठो आहे, ॿिन्हिनि तरफ़ गिल्ड करे सघिजे थो, इन जी प्लेट बि निकिरंदी आहे, वॉश बि करे सघूं था आराम सां, ऐं एॾो एक्सपेंसिव बि न प्रमोशन में आहे त 16% ऑफ आहे। त 20 दिनार कितने हुए पाकिस्तानी? ऑलमोस्ट 19-20,000। 20,000 20,000 ताईं जो आहे पाकिस्तानी, 20,000 जो थियो। इहो मूंखे वठिणो हो, हस्बैंड जो दिलि वठी ॾियण ते, लेकिन मुंहिंजो दिलि वठण ते कोन्हे। पंहिंजो जीअं थैंक्स गिविंग वग़ैरह थींदो आहे पुर्तगाल में, शयूं वग़ैरह ॾींदा कंदा आहिनि, हिते बि इहो थींदो आहे। नालो हस्बैंड वठी विया, मुंहिंजो नालो विसरी वियो, अलाए छा नालो वठी विया। उनजे बॉक्सिस ठहियल आहिनि, पोइ हुनजे त तव्हां पंहिंजो कुझु बि सामान भरियो, कैंडीज़ वग़ैरह थियूं, चॉकलेट्स आहे, कुझु बि बिस्किट वग़ैरह, पोइ ॿारनि खे ॾींदा आहिनि, ॿार पोइ घर वञी पंहिंजो खणी ॾेई ईंदा आहिनि। बचे रहते न? लेते भी। अच्छा, ॾींदा बि, पोइ उन्हनि खां वठंदा बि आहिनि, त उन्हनि जे बॉक्सिस वग़ैरह ठाहे रखिया आहिनि इन तरह जा। केॾी प्यारी आहे जी। हाँ, मुझे रिकॉर्ड करो। या थी त तव्हां हीअ ॾिसो त शयूं केॾी सस्ती सस्ती, भी वहाँ से दिखाओ ओरिजिनल प्राइस कितनी है और अभी ये कितने का मिल रहा है, ठीक है। हाणे सेट वग़ैरह ॾिसो, 26 पीस जो सेट आहे, पहिरीं 49 जो ऑलमोस्ट 50 kg जो हो, हाणे 34 जो, मतलब 35 जो आहे, त केॾो फ़र्क़ु आहे। ऐं पंहिंजो उनमें ही सभु आहिनि, ऐं जेको तव्हांखे ॾेखारियां ही शीशे जा आहिनि, ऐं चादर जेकी आहे न एॾी ॻरी आहे, मतिलबु पैसा तव्हांजा वसूल आहिनि, एॾो सुठो आहे। मूंखे बि चेंज करणा आहिनि पंहिंजा थांव, पर आउं सोचां पई अञा, मतिलबु मूंखे पंहिंजा इहे देगची वग़ैरह जेके पॉट वग़ैरह सभु चेंज करणा आहिनि, त हिन में 2 कलर आहिनि, पर प्राइस वाक़ई ॾाढी सुठी आहे। अगरि माण्हू वठणु चाहे न, इन खां जो आराम सां पंहिंजो तव्हांजी 2 किलो ताईं त बिरयानी तयारु थी वेंदी आहे आराम सां हिन जे अंदरि। त 2 तरह जा सेट रखियल आहिनि, हिकिड़ो हीअ आहे 2 कलरनि में, हिकिड़ो हीअ आहे, ऐं इन जी वरी पंहिंजो पुठियां रेड कलर जो रखियलु आहे, पर प्राइस ॾाढी सुठी आहे, ॿिन्हिनि जी सेम प्राइस आहे। को बि ॿिन्हिनि मां सेट वठो। अच्छा, मुंहिंजी दिलि हिन दफ़े जेकी वठण जी आहे न, हीअ वठण जी आहे, ताकि को गेस्ट वग़ैरह, ये मैं बाद में दिखाती हूँ, पहले यहाँ से निकलते हैं, कि घर में कोई गेस्ट वग़ैरह अचे त पंहिंजो बार मानी गरम करण लाइ, या माण्हू जल्दी मानी तयारु करे रखी छॾे, ताकि तव्हांखे ॾुखियाई न थिए पंहिंजो गेस्ट सां गॾु वेही तव्हां कचेरी वग़ैरह करियो। सो उन जे लाइ इहो त अहिड़ो माण्हू वठी, ऐं पंहिंजो बिरयानी आहे, कॾहिं देखो कितना डीप है इसमें, बिरयानी हुजे, बोड़ हुजे, माण्हू उन में ई ठाहे करे रखी छॾे, त हीअ हेठि पंहिंजो बिस्मिल्लाह, हीअ हेठि पियो गरम पियो थींदो। त मुंहिंजो दिलि आहे त अहिड़ा 2 वठां, हिकिड़े बोर्ड जे लाइ वठां, ऐं हिकिड़ो पंहिंजो बिरयानी जे लाइ वठां। अहिड़ो ई वरी वॾो आहे, अगरि वॾी फैमिली आहे, पर हिन जी प्राइस ॾिसो, प्राइस ॾेखारो, मतिलबु इहे पंहिंजो सस्ता लॻल आहिनि, त एॾा एक्सपेंसिव न आहिनि। हीअ लिखियो पियो 4 लीटर वारो 10 दिनार जो, 10 दिनार जो कितने हो गए? 9,500 तक, तक 10,000 जो थियो, में तव्हां 4 किलो जो सामान विझी सघो, 4 लीटर। ऐं हीअ 10 जो आहे, हीअ 8 लीटर जो 11 जो, एॾो को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। हू 4 वारो 10 जो आहे, हीअ 8 जो 11 जो आहे, एॾो ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। हीअ महांगो आहे, पर हीअ सस्तो करे हणींदो अथनि। सो आउं त सभु शयूं ते चरी थी वेंदी आहियां, मुंहिंजी लॻा सभु वठी छॾिया। ऐं हिकिड़ो हीअ बि पंहिंजो हिननि सेट रखियो आहे, इहो अलाए घणे जो आहे। हा, हीअ 12 जो, अच्छा इसकी प्राइस नहीं है। हाणे हीअ बि ॾिसो, हीअ 20 जो हो, पहिरीं 20 लिखियो पियो, पहिरीं हा लिखियो पियो न, 20 जो हो, ऐं हाणे 12 जो आहे। ॾिसो न केतिरी सारियूं शयूं आहिनि। हा, हीअ बि इलाही सुठो आहे, हीअ बि इलाही सुठो आहे, ऐं हिन में 4 शयूं आहिनि, हीअ बि सुठो आहे इलाही। सो आउं एंड पे ॾिसां थी आउं छा थी वठां, पर आउं कुझु न कुझु वठी ज़रूरु वेंदसि, ईअं कोन्ह वेंदसि। अचो, अरे डिनर सेट पड़े, डिनर सेट वग़ैरह आहिनि। हाँ, मैं दिखाती हूँ, सेल्स गर्ल चए पई त सभु ॾेखारियो, मूंखे ॾेखारियूं था सभु। हाणे तव्हां हीअ डिनर सेट ॾिसो, तव्हांखे ॾेखारियां थी, 4 पीस जो आहे। 4 पीस कीअं, मतलब ही 4 ही हैं, अभी तो पकड़ना। हाँ, ही 4 मैं हाथ में ले लेती हूँ। ये 4 पीस में एक कप भी है, सूट से मैच कर रहा है। हाँ, मेरे कंपनी ने बनाया। तो मेरे से जेट का है। यही 4 शयूं, मतलब इनमें तव्हां सूप वग़ैरह ॾियो, हिनमें डेज़र्ट वग़ैरह थी वियो, बिरयानी जी थी वई, इनमें खैर बोड़ो पाण खाई सघूं था। सो चलो ही 4 जी शयूं आहिनि, 16 पीस आहिनि हिन जे अंदरि, ठीकु आहे न, 4 हूंदा सभिनि जा सेट। त तव्हां प्राइस ॾिसो, ऐं सभु इहो ई वठी छॾियां, एॾो सस्तो आहे यार। तक़रीबन 3,000 जो आहे यार, 3,000 जो इलाही सुठो आहे। कलर ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, कलर दिखा दो। ये सभु कलर, सभु 2 सिर्फ़ु, अच्छा 2 आहिनि, सॉरी 2 कलर, मुंहिंजे सभु कलर दिखाओ, 2 कलर आहिनि, पर सस्तो ॾिसो केतिरो आहे यार, केॾो सस्तो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो पाकिस्तान में हूंदो एतिरो, हूंदो त ॿुधाइजो, की मूंखे वरितो कोन्हे पाकिस्तान में, त पर ख़ूबसूरत आहे, कलर 2 ख़ूबसूरत आहिनि, हिकिड़ो इहो आहे, ऐं ॿियो अंदरि ई आहे, नज़र कोन थो अचे, छॾियो। अभी इधर बि डिनर सेट पड़ा हुआ है, हिते वरी प्लेन आहे, आई ला, हिते जाम सस्तो आहे, ऐं धूप बहुत है। अच्छा, ही त ॾिसो, ही त अञा बि सस्तो आहे, हिन में ई 2 कलर आहिनि,
मतलब हिन जा ही 2 कलर हाँ ये दिखाओ, हिन जा ही 2 कलर आहिनि, ये भी सेम ही आहे, ये 12 पीस जो आहे। इन में वरी पंहिंजो चांहि जा कप कोन आहिनि, ही आहे हिकिड़ो, ही आहे ऐं हिकिड़ो इन में ग्रीन कलर आहे ऐं ही प्लेन आहे। इसमें कितने पीस हैं? ये डिनर सेट है लेकिन पीस अलाए केतिरा अथव, हा ही लिखिया पिया आहिनि हिते 4 4 4, ही 16 जो आहे, नहीं 12 जो आहे, ये 12 जो आहे, पर ये वाइट में आहे, पर सुठो आहे, वो है मतलब थोड़ा भारी है, ॻरो आहे, मतलब हल्को फुल्को कोन्हे, किरियो ई वियो, सुठो आहे। चलो अभी थोड़ा ऐं ही सभु ॾिसो, ही पंहिंजो हॉटपॉट हूंदा आहिनि न, पर हिन में तव्हां लिखी ठहे पियो न, हिन में सिर्फ़ु कुझु बि विझी सघंदा, चांवर वग़ैरह माण्हू रखी सघे थो, इन तरह जो मतलब कुझु शइ ज़रूरु कोन्हे, कोई मानियूं रखूं हिननि जे अंदरि, असीं हिन अंदरि कुझु बि रखी सघूं था। ही पंहिंजो मिठे वग़ैरह जे लाइ आहे, मिठे जे लाइ आहे, सभिनी जी प्राइस लिखी पई, सभु इलाही सुठी सुठी प्राइस ते आहिनि। एक मुझे बड़ा अच्छा लगा था ना, इसमें पता नहीं कौन सा था, मानी था लॻा, चांवर विझी सघो था, बोट बि विझी सघो था, उहो बि गरम रहंदो। ये बोट भी है, तो ये ॾाढा सुठा हूंदा आहिनि, इलाही देर ताईं गरम रहंदा। और ये देखो कितना अच्छा है, ये ॾिसो, इसकी प्राइस दिखाओ, ये पीस कितने हैं? 12 पीस का, ये भी 1800 रुपये 1800 का, 1800 ताईं जो सेट आहे। में बि हुजनि पाकिस्तान मूं न आहिनि ॾिठा, पर मूंखे वणंदा, पर में डिज़ाइन हिकिड़ा सुठा आहिनि, कप जो डिज़ाइन हिन जे, ही वाला स्ट्रेयर बहुत अच्छा है, ये ॾिसो हिकिड़ो सुठो डिज़ाइन आहे। ये प्लेट्स वग़ैरह अथसि, ॿ वण ठहिया पिया आहिनि, पर ख़ूबसूरत पिया लॻनि, मस्टर्ड ऐं ब्लैक में। ऐं ही हिन जा आहिनि 4 4 5 पंहिंजो हुन जा डिज़ाइन, हां कोन डिस्को वारा, त 4 5 जा सेट आहिनि, पर ॾिसो सुठा पिया लॻनि। अहिड़ा ई ॾिसो हिते पंहिंजे जेके तव्हांखे हुते ॾेखारिया पिए गरम करण जा, ही थोड़ा एक्सपेंसिव हूंदा आहिनि, कुझु ही थोड़ा स्टाइलिश ठहियल आहिनि, हिन में हू बि आहे, तव्हां हिन में छा लॻाइबो आहे, जेकी बि डिश तव्हां ठाहियो था उनजो नालो वग़ैरह लिखो। ॾिसो ही डिज़ाइन में, ही थोड़ा महांगा हूंदा। हाँ ही आहे 30, ये 38 का है, हाँ मुझे नहीं महंगा हूंदा, ही थोड़ा महंगा है, मेड इन इंडिया। अच्छा हिते न घणी शयूं जेके न इंडिया ऐं पाकिस्तान जूं ई हूंदियूं आहिनि असां वटि हिते, स्पेशल दुकाननि ते। ऐं ही हिते जी ये दिखा दो जी, ऐं ही हिते जी ट्रेडिशनल ड्रेस वग़ैरह हूंदी आहे। मूं तव्हांखे जे मूं पंहिंजो पुर्तगाल जी ॾेखारी, जे मूं तव्हांखे पुर्तगाल जी ॾेखारी, हिते जी हिते जी हिन टाइप जी हूंदियूं आहिनि। हिते न चमक धजक वारा कपिड़ा, इट्स ओके, हिते चमक धजक वारा कपिड़ा जेके हूंदा आहिनि न, पहिरियों ज़री वारा कपिड़ा, इलाही डिस्को टाइप जा टाइप जा कपिड़ा हिते इलाही हूंदा आहिनि, त ईअं आहे। ऐं ॿियो जेको तव्हांखे ॿुधाए पियो न, ॿार जेको बॉक्सिस वग़ैरह ठाहे करे हिक ॿिए खे ॾींदा आहिनि, त इन जे लाइ ॾिसो ईअं हीअं ॾींदा आहिनि शयूं, पूरा ईअं ठहियल आहिनि, इन में चॉकलेट टॉफ़ियूं हर तरह जूं आहिनि। त बसि हिकिड़ो वठो, पंहिंजे बॉक्सिस वग़ैरह में भरे, ऐं तव्हां पंहिंजो ॿियो बि ऐं वठो बि। ॾिसो केॾो वॾो बॉक्स इहे ठहियल आहे, इहे कितने का है? ये 6 दिनार जो आहे, 6 दिनार 800, तक़रीबन 7000 का वन, 6000 का, त 6000 जो ई पूरो आहे। त इन में चङो माण्हू थींदो, ईअं माने सभु शयूं इन टाइप जूं ठहियल आहिनि। हीअ त इलाही वॾो बॉक्स, बसि पंहिंजो इहे शयूं बसि तव्हांखे थोरी घणी ॾेखारिणियूं हुयूं। ही जेके बि आहिनि, ही लाइन सां सभु इहे टॉफ़ीज़ वग़ैरह रखियल आहिनि, डिफरेंट प्राइस वग़ैरह सां। ऐं जेके ॿार हिते ड्रेस वग़ैरह पाईंदो, ड्रेस सां नंढा नंढा मतिलबु डॉल्स वग़ैरह ठाहे रखी छॾियूं आहिनि। ऐं बाक़ी सामान हिते ग्रोसरी जो आहे, लास्ट टाइम ग्रोसरी एतिरो सामान कोन हो, हिननि वधीक रखी छॾियो आहे हिते, वधीक हेठि शिफ्ट थी, को माण्हू या त थी सघे थो शॉपिंग वग़ैरह करे छॾी हुजे, त इलाही सामान ग्रोसरी जो हेठि बि रखी छॾियो आहे। ऐं मूंखे डिनर सेट वठिणो आहे, सोचां थी कहिड़ो वठां, उहा आउं ॾिसंदसि कहिड़ो वठिजे। त बसि इहे मूंखे तव्हांखे थोरो घणो ॾेखारिणो हो, इहो थोरो घणो तव्हांखे ॾेखारिया, त हीअ सभु शयूं आहिनि। हीअ बि ॾिसो, हीअ 8 दिनार जो, पहिरीं पंहिंजो 12.5 जो हुयो, हाणे तक़रीबन 8 दिनार जो, त 8000 थी वियो तक़रीबन। अच्छा न डेट बि लिखी आहे, 3 मार्च ते ख़तम बि थी वेंदो। त हिकिड़ो हीअ ॾिसो, एवरीडे वैल्यू, केॾो ख़ूबसूरत पियो लॻे, इन में चङा सारा पीस। इहो 12 जो, हा 12 लिखियो पियो आहे न, या 12 जो हूंदो या 16 जो हूंदो। त हीअ बि हिकिड़ो सुठो आहे, हीअ साॻा मूं तव्हांखे ॾेखारिया। त मतिलबु जेतिरे बि इहे शयूं आहिनि, इन्हनि सभिनीनि ते डिनर सेट वग़ैरह जो, क्रॉकरी वग़ैरह थी वई, डिनर सेट वग़ैरह थी विया, पंहिंजो किचन जी पंहिंजो हीअ देगची वग़ैरह थी वियूं, सभिनीनि ते ॾाढी सुठी सुठी प्रमोशन लॻियल आहे। हीअ सभिनि खां वॾी आहे गिलास, अगरि 36 सेंटीमीटर जी आहे, हीअ 12 जी, मतिलबु तक़रीबन 12000 जी आहे, पर सो आहे केॾी वॾी, आराम सां 5 किलो ठही वञे चांवर हिन में, 5 किलो जा चांवर आराम सां हिन में ठही वेंदा, एतिरी वॾी आहे। अच्छा बसि मथे थोरो सो तव्हांखे वरी इहो शयूं थी ॾेखारियां, मथे बि सभु शयूं पियूं आहिनि। हाणे ही जेके न 4 5 जो सेट आहे, सो केॾा सस्ता दिनार 2 पीस जेके आहिनि, 2 पीस दिनार जा आहिनि इहे, ऐं इहे ॾाढा मज़बूत हूंदा आहिनि। मूं त इहे इलाही यूज़ कया आहिनि, इहे नंढी नंढी शयुनि लाइ यूज़ कंदी आहियां। हीअ बि ॾिसो केॾो सुठो पियो लॻे यार,
हीउ शीशे जो आहे त केॾो ख़ूबसूरत पियो लॻे। हीउ ॾिसो केॾो सुठो डिज़ाइन ठहियल अथसि। ॿिनि कलरनि में आहे, हिकिड़ो हीउ कलर आहे, हिकिड़ो हीउ ब्लू आहे। अहिड़ी प्लेटूं वठजनि अलॻि अलॻि सेट खां बहितर आहे। ॾिसो केॾो सुठो पियो लॻे, सॉसर केॾो सुठो पियो लॻे। ऐं हीउ बि ॾिसो, हीउ लिखियो पियो आहे हिननि सभिनीनि जो। हीउ पंहिंजो दीनार खां बि घटि आहिनि, दीनार खां बि घटि आहे। मूंखे हिकु फ्राई पैन वठां, फ्राई पैन वठंदसि हिकिड़ो नंढो। ऐं ॿियो हिन पासे जेको आहे, हिन पासे सॼो हीउ पंहिंजो इहे सभु शयूं जेके हेठि मां तव्हांखे ॾेखारियूं उहे हेठि बि हुयूं ऐं हिते हुन खां वधीक रखियल आहिनि। पर ऐं इहे प्रमोशन जूं इहे सेट जेके आहिनि, दीनार जा 2 दीनार जा गिलासनि जा सेट आहिनि। हीअ पंहिंजो डेज़र्ट जा सेट वग़ैरह आहिनि। त इन तरह जो बसि मूंखे तव्हांखे इहे सभु शयूं ॾेखारिणियूं हुयूं। त हीअ सेटिंग ॾिसो, मतिलबु रमज़ान जे हवाले सां केॾियूं ख़ूबसूरत ठहियल आहिनि। हिते पंहिंजो हीउ कहवा जेको हूंदो आहे उहो पीअंदा आहिनि, त हुनजे लाइ ॾिसो हिन में पीअंदा आहिनि, नंढा नंढा आहिनि। ऐं हिन जा कप ॾाढा ख़ूबसूरत सेट आहे। दिलि त मूं सभु वठी छॾियो, मुंहिंजे कम जा ई कोन आहिनि न, वठी छा कंदसि। अच्छा, हेठि मूं तव्हांखे स्टील जा ॾेखारिया, हिते शीशे जा अथव इहे साॻा। ऐं शीशे जा थोरा एक्सपेंसिव हूंदा, लिखिया पिया आहिनि इहे थोरा एक्सपेंसिव आहिनि शीशे जा। ऐं हिते बि डिनर सेट वग़ैरह, हिकिड़ो हीउ डिनर सेट आहे जीअं मुंहिंजो हस्बैंड सेटिंग पियो करे। हीउ बि हिकिड़ो डिनर सेट आहे, ॾिसो हीउ 12 पीस जो आहे ऐं हीउ 8.5 जो आहे, 12 पीसनि जो। या बि अच्छे डिनर सेट रखे हुए। इहे जेके हेठि मूं तव्हांखे ॾेखारियो साॻा हिते पिया आहिनि। उन खां कुझु डिफरेंट ॿिया बि आहिनि हिते। हीअ सभिनि खां वॾो हीउ कंप्लीट सेट आहे, हिन में इलाही सारियूं शयूं आहिनि। त हीउ पंहिंजो 65 जो आहे, हीउ 43 जो आहे। त मूंखे मुंहिंजो फेवरेट जेको आहे न उहो हीउ आहे, हीउ सेट आहे जो मूंखे डिज़ाइन ॾाढो वणंदो आहे। डिज़ाइन इलाही ख़ूबसूरत आहे। त इलाही इन तरह जा इलाही हूंदा आहिनि। हीउ हिते बि रखियल आहे, डिफरेंट मतिलबु आहिनि। हीउ 42 जो आहे हीउ पूरो सेट। त हीउ मूंखे वणंदा आहिनि, जेके अगरि मूं कॾहिं वरिता चेंज कया न त पोइ हीउ वठंदसि इनशाला। चलो बसि हिते सभु थाम सभु थी विया, सभु शयूं तव्हांखे ॾेखारे। हा वञी भॼी ऐं ग्रोसरी वग़ैरह कयां पंहिंजी। हीअ बि सुठो पियो लॻे भई सभु शायदि कुकर वग़ैरह, पूरो सेट ई कुकर जो आहे। हीउ कुकर हा, या ऐं हीअं वठी सघां थी, हिकिड़ो सिंगल करे, अगरि मूंखे एक्सपेंसिव न पवे त। हीअ सिंगल उहे सॻा सेट हिते सिंगल पिया आहिनि। जी, त असीं अची वियासीं सभु सामान वग़ैरह वठी करे। ऐं त मुंहिंजे पसंदि तव्हांखे अलाह हाफ़िज़ कयां। हुन खां पोइ मतिलबु मुंहिंजो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेकी मूं पूरे व्लॉग में ॿुधाई न स्टार्टिंग में ॿुधाई। त पंहिंजो अॼु ख़बर न व्लॉग ऐं कॾहिं अपलोड कंदसि का ख़बर न आहे मूंखे, पर अॼु आहे हिते 25 फेब्रुअरी। ऐं मां पहिरीं ॿुधायो हो, शायदि बल्कि ॿुधायो इलाही दफ़ा ॿुधायो आहे, तॾहिं असांजी वेडिंग एनिवर्सरी बि आहे। अॼु माशाल्लाह असांजी शादी खे 15 साल थी विया। ऐं हिते आज़ादी जो ॾींहुं बि आहे 25-26 ते। मूं पहिरीं ॿुधायो त हिते आज़ादी जो ॾींहुं हूंदो आहे, मोकल हूंदी आहे। जी, आप बता दो आपको जो बेचैनी रहती है, पता नहीं कि 26 को क्या होता है। एक नेशनल डे और एक लिबरेशन डे। नेशनल डे इराक से आज़ादी करे कब्जा कर लिया था। अच्छा जी, तो इराक जो कब्ज़ो वग़ैरह कयो हुननि जी बि आज़ादी जेको बि आहे सो ख़ैर 2 ॾींहं ते मोकल हूंदी आहे। असां वटि हिते ही वीकेंड ते आयो आहे, वेनसडे अॼु। त वेनसडे थर्सडे मोकल थी वई, 2 ॾींहं हुई असां वटि छुटी हूंदी आहे, 4 ॾींहंनि जी लॻी थी मोकल आई असां वटि। सो ख़ैर मुंहिंजी एनिवर्सरी आहे, जेसिताईं व्लॉग ईंदो तेसिताईं गुज़री चुकी हूंदी, पर पोइ बि मूंखे पंहिंजे दौर में यादि रखिजो। मूंखे मुंहिंजे हस्बैंड खे अलाह असांखे हमेशह ईअं ख़ुशि रखे, आबाद रखे पंहिंजे बचड़नि सां। सो ख़ैर पंहिंजो उमेद थी कि तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो। पसंदि अचे त मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ताकि तव्हांखे मुंहिंजी वीडियोस मिलंदियूं रहनि। तव्हांखे जेकी मां अपडेट वग़ैरह तव्हांखे ॾियां थी, पोस्ट वग़ैरह हाणे मूं रखणु शुरू कई आहे, उहो बि तव्हांखे मिलंदी रहे। सो ख़ैर मूंखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे ॿिनि दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।